स्वामी साहिब चवनि था, आत्म रस मिठो अथी सभ रसनि खों, वञी पुछ तनी खों, चखे जन ॾिठो, कियाऊं पाण फिटो, सामी ॾिसी स्वरूप खे। भावार्थ, आत्म रस मिठो अथी सभु रसनि खों, इन जो मतिलबु आहे कि सभिनी रसुनि में आत्म रस मिठो हूंदो आहे। वञी पुछ तनी खों, चखे जन ॾिठो, जिन इहो आत्म रस चखे ॾिठो आहे, उन्हनि खां वञी इन रस जे मेठास या मधुरता या मिठास जे बारे में पुछ। कियाऊं पाण फिटो, सामी ॾिसी स्वरूप खे। स्वामी साहिब चवनि था त अहिड़नि मनुष्यनि पंहिंजे स्वरूप खे, पंहिंजे अंतरात्मा खे, पंहिंजे परमेश्वर खे ॾिसी पाण खे, पाण यानी पंहिंजो अहंकार, पंहिंजी खुदी आपो उन्हनि कढी फिटी करे छॾियो। कियाऊं यानी कयनि। हाणे व्याख्या। आत्मा या परमात्मा आनंद स्वरूप हूंदो आहे। आत्मा जो अंदर में कयल दर्शन पिण आनंददायक हूंदो आहे। आत्म जी अनुभूति थियणु, अद्वैत जो अनुभव थियणु साक्षात्कार या साक्षात्कार आहे। शाश्वत दायमी सच जो शुद्ध अनुभव या आनंद मिलणु या ईश्वरी प्रेम जो जीअरे जाॻंदे दिव्य अनुभव हासिल थियण खे ई साक्षात्कार चयो वियो आहे। इन आनंदमय अवस्था खे गीता में ब्रह्मी स्थिति या स्थित प्रज्ञ अवस्था नालो ॾिनो वियो आहे। इंसान जे इंद्रियुनि खां परे हूंदड़ इहो अनुभव दिव्यता सां महसूस थींदड़ हूंदो आहे। इहो आत्म रस संसार जे सभिनी भौतिक रसनि खां मिठो ऐं शाश्वत हूंदो आहे। अहिड़े आत्म रस जी अनुभूति कंदे साधक या भक्त जीवन मुक्त अवस्था में पहुची वियल हूंदो आहे। ब्रह्म ज्ञान खां बि परे वञी आत्म अनुभव जी अनुभूति थियण करे भक्त या साधक खे पूरन ज्ञान, पूरन आनंद ऐं पूरन शांतीअ वारे आध्यात्मिक मक़सद जी प्राप्ति थींदी आहे। अहिड़ी विरती साक्षात्कार थियण जी आनंदमय अवस्था हूंदी आहे। इहो आनंद मौन, ऊनो ऐं गंभीर हूंदो आहे। आत्मा जी सुंदरता ॾिसी जीव पंहिंजे पाण खे विञाए विहंदो आहे। आत्मा जो ज्ञान या बोध थियण करे ज्ञाता या जीव या मनुष्य पाण मरी वेंदो आहे ऐं बाक़ी चवंदो आहे ज्ञान। इन आनंदमय अवस्था में खुलियल नेत्रनि सां पंहिंजो मरण पाण ॾिसणो पवंदो आहे। आत्मा सां मिली हिकु थी वञण जी इहा स्थिति जीवन मुक्ति चई वेंदी आहे। संत तुकाराम अहिड़ो आत्म आनंद, आत्म रस, आत्म सुख जो अनुभव कयो हो। इन आत्म रस जी साराह कंदे स्वामी साहिब पिण चवनि था त हिन जो मिठास ऐं महिमा उन्हनि संतनि, सतपुरखनि, आत्मज्ञानियुनि खां वञी करे पुछी ॾिसो जिन इन जो स्वादु चखे ॾिठो आहे। उन्हनि त साक्षात्कार वक़्तु, आत्म जे दर्शन वक़्तु पंहिंजो स्वरूप माना आत्मा या परमात्मा ॾिसण शर्त पाण मां पाण यानी अहंकार कढी करे पाण खे परमेश्वर जे हवाले करे छॾियाऊं, पाण अर्पण करे छॾियाऊं ऐं पोइ रस या आनंद में पाण खे बुड़े छॾियाऊं। लाली मेरे लाल की जित देखूं तित लाल, लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल।